बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। साईं सदाईं करी मथे सिंध सकार, दोस्त मिठा दिलदार आलम सब आबाद करी। सभिनी दोस्तनि खे अस्सलाम वालेकुम। या अली मदद। जिए सिंध, जिए लतीफ़ जी धरती, जिए लतीफ़ जी बोली। दोस्तों, जीअं त असां शिकारपुर ज़िले में मौजूदु आहियूं ऐं असांजे सिंध जो तमामु बहितरीनु सुघड़ ऐं नाले वारो सुघड़ चाचो ख़ुदा बख़्श जाफ़री साहब जी ओताक ते मौजूदु आहियूं। ऐं ड्रामे जी शूट दौरान वरी टाइम मिली वियो, शूटिंग जो वरी ख़तमु थी वई त चाचे जी ओताक ते चांहि पीअण आयासीं ऐं हितो ॻोठाणो माहौल ॾिसी ॾाढी दिलि खे ख़ुशी थी ऐं ॾिठोसीं त वक़्त जो फ़ाइदो वठूं। ऐं चाचो ख़ुदि पाण सुघड़ आहे, चयोसीं त चाचे सां कुझु कचहरी कयूं। अचो त चाचे ख़ुदा बख़्श सां कचहरी कयूं। दोस्तों चाचा अस्सलाम वालेकुम। या अली मदद। अस्सलाम मौलाना साईं खुश आयो ॿियो ख़ैर ख़ुशि लॻा पिया आहियो? चाचा ॿियो ख़ैर ख़ुशि लॻा पिया? मौला तव्हांखे सलामत रखंदो, ख़ुशि हूंदो, आबाद हूंदो। सो संगत वरी ॿुधायोसीं त चाचे जी ओताकड़ी बि आहे, वॾी महिरबानी जो तव्हां वटि लंगर बि कयोसीं, चांहि बि पीतीसीं, ॾाढी दिलि खे ख़ुशी थी। सिंध जा वॾा अदाकार ऐं कॾहिं सोचियो ई न हो त हिन ॻोठ में वरी ईंदासीं। ऐं हे दाद बलोच ऐं जेको आहे ज़फ़र खोखर मंतात जी महिरबानी हुन जेको असांखे हेॾे तव्हांजी सिक गेले आई। सो पोइ अलाह जे ॾिने मो जेको कुझु आहे त कचहरी वाह वाह थी वञे, कचहरी लॻी पई आहे। बेटाई साहब अचो त शाइर हुजे, सुगुड़ हुजे, सभिनि जो अॻुवान लतीफ़ सरकार आहे। लतीफ़ सरकार अचो त थोरनि मथां थोरा, मूं ते मारू अड़नि जा, थर में वारी थोरड़ी, तंहिंखां घणेरा, भलाई ऐं भेरा, तूं गणे ॻणींदो केतिरा। अञा शाह साहब अचो त कंग कई साल, तोखे जालींदे थिया जर में। लतीफ़ जी ॿोली आहे त कंग कई साल, तोखे जालींदे थिया जर में, मोती ॾिसी मोटियो वञे, बद थे बताल, सेकीअ लहन लाल, जन जो दिलो आहे दरन सां। इंसान तूं हिन दुनिया में आए, तुंहिंजा वेरी थी ॾह, उन ॾहनि वेरनि खे पाण खे बचाए। अरे थियो शाह साहब वेरी कीअं? शाह साहब चए त ॾहनि वेरनि विच में हिकु आयो आहे इंसान, पहिरियों वेरी पाण सां शामिल आहे शैतान, ॿियो वेरी दुनिया आहे जेको विसाराए सुभान, टियों वेरी ज़िद आहे ज़ाहिर ज़िद ज़ियान, चौथों वेरी चवनि था आ बेटो बेफ़रमान, पंजूं वेरी प्यास आहे करे पाणीअ लाइ परेशान, छहों वेरी शहवत आहे जंहिं हज़ारे क्या हैरान, सतूं वेरी सुम्हणा आ गफ़लत जो गुज़रान, अठूं वेरी कूड़ा जेको ख़तमु करे ईमान, नाऊं वेरी नफ़्स आहे नित घुरे नान, ॾहों वेरी तकबर आ तकबरी तूलान, इन ॾहनि वेरनि विच मां को जंगू खटे जवान, तंहिं कामिल तां कुर्बान वञ लख दफ़ा त लतीफ़ चई। फ़क़ीर चयो त आरस छॾ उथी पओ, तूं साझुर यार सवेल, त मन मारे मिटी कर वरी न ईंदई वेल, ही चइनि ॾींहंनि जो चुटको थी बाक़ी ख़ाली अथई खेल, इन दोस्त नाफ़रमान खे तूं विझ नाकेलियूं नेल, विथ न ॾिस कहवार जी न त भाड़ियो कंदुई भेल, वराए सराए वेरीअ खे जन बि ॾे तूं जेल, पोइ मोहबत वारा मेल थींदे मालिक सां मंज़ूर चे। असांजे उस्ताद रबर चयो त इंसान जो दोस्त इंसान हुजे, महबूब हुजे त महिरबान हुजे, बेवफ़ा खां आ बसु भली, तंहिंखां त बहितर हैवान हुजे, उथिजे वेहिजे अकुल वारे सां, साण कॾहिं न नादान हुजे, मुड़ुस कॾहिं न विसारींदा आहिनि, पंहिंजो को बि अहसान हुजे, सच सदाई चवंदासीं पिया छो न भली को ख़ान हुजे, भली बुख भरम जी शान न वञे शान हुजे, बाड़ीअ खां आ बस भली, दुश्मन हुजे त बि जवान हुजे, सखी सूर्य सॾिबा आहिनि को मोहबती मेज़बान हुजे, आए वहिजी इज़त कनि पिया मेज़बान हुजे, अंदर मंझि ईमान हुजे, ही देश हुजे आबाद सदा, हिन मुल्क जो मथे मान हुजे, गुल मोहम्मद गुरुद्वामू राज़ी रब रहमान हुजे। अञा असांजे उस्ताद चयो त उल्टो दौर हले थो अॼुकल्ह उल्टा अंग फेराइनि था, उल्टो दौर हले थो अॼुकल्ह उल्टा अंग फेराइनि था, कूड़ कुॾे थो कंध मथे, सचा साह लिकाइनि था, ताज़ी घोड़ा तड़न में गॾ गाह विञाइनि था,
गरीब बुख ते ज़ुल्म में कुत्ता मखण खाइन वाह चाचा वाह वाह चाचा वाह मुंहिंजूं ॻाल्हियूं मुंहं सां कजनि जो वेही मुंडे मुंहुं कंदे मुंहिंजूं ॻाल्हियूं मुंहं सां कजनि जो वेही मुंडे मुंहुं कंदे मुंहुं थियो मांडे मुंहुं मां ॾींदुसि जो कढी मुंडे मुंहुं कंदी गैर खिलंदे गुल मोहम्मद बंदि कजो वाह चाचा वाह चाचा वाह वाह सही वाह वाह सही मस्त क्या महबूब मेरे दा मस्ती दे विच मस्त बहु मस्त क्या महबूब मेरे दा मस्ती दे विच दस्त दिला दे दोस्ती वाले दस्त पिया दे दस्त बहु हर चीज खुदा साईं नु दिता अज़लों रोज अलस्त बहु हम करा है वस पिया दे वस बहु मस्त क्या महबूब मेरे दा खूब रहन खुद ख्याल दुए मस्त अख्या महबूब मेरे दा अर्ज़ कई त इंसान जो जा अर्ज़ जो त भिटाई साहब पियो चए त वेही अदब भरिया आदमी आ तोखे करणी तोड़ जाते मोहब्बत ना है मरूक जे तू उते खीमा खोड़ कसी बनी कलराठी तू बीहर बोड़ सुके खां पो सार देई वरी मौका मोड़ आसरे पाक अल्लाह जे इश्क मझारा ओड़ जाटू एड़ियूं जोड़ जो कणे मंझाऊं पिया के वाह चाचा खुदा बख्शे वाह हमदो सना रब जी तारीफ अर्ज़ कई त अल्लाह त अहिड़ो ॾींदड़ वा न की दान खुटे न की नान खुटे अल्लाह त अहिड़ो ॾींदड़ वा न की दान खुटे न की नान खुटे 100 साल हयाती इंसान जो उन जो नथो एहसान खुटे इंसान ॾेई इंसान खे आख़िर बि थो इंसान खुटे हिन अहिड़े पर जे पालण में सरदार खुटे सुल्तान खुटे मिज़बान बि अहिड़ो वा मौला नथो मानीअ सां महिमान खुटे विया वंड किरोड़ वली वठी न त कुदरत जो कुर्बान खुटे को शाह खुटे पेनार खुटे को दाता खुटे दरबान खुटे हैदर जे न लड़े हक़ लाइ काथे पियो एॾो कुफरान खुटे हिक कलमे लाइ अबू जेल जो ॾिस काथे पियो अजी ईमान खुटे हथ शाफी या शफ़ा जे थो लोचण में लुकमा वाह सही वाह वाह सही वाह उम्र वञे उनजो नथो अरमान खुटे दाना किथे खुटी पए किथे नुक्तो नथो नादान खुटे थो तीर कमान मां निकिरी खुटे नथो निशान खुटे मैदान खुटनि था ॿिया बि गल नथो मोहब्बत जो मैदान खुटे यार वाह वाह चाचा चाचा वॾी महिरबानी दोस्तो हे तव्हां ॾिसी रहिया आहियो जेको आहे सो चाचा मां अली गौर बि तमामु बहितरीनु सो ॻाल्हाए चयोसीं त रिकॉर्डिंग बंदि आहे त वक़्त जो फ़ाइदो वठी ऐं वक़्त जे हिसाब सां कचहरियूं थियनि शायदि ॾिसो न शहर जे हिसाब सां मुंझाइण में आहियूं लुड़ चोर चिराबो ॾिस ॻोठाणी ज़िंदगी कीअं सुकून सां हिते वेठा आहियूं ओताकियूं चवंदा आहिनि ओताकूं सिधमो ख़तमु थी वियूं आहिनि बाबा ख़तमु उहे इंसान थी विया आहिनि जेके ओताकनि जी ॼाण न आहे बाक़ी ओताकूं असांजो इंशाअल्लाह जेसिताणी सिंध धरती क़ाइमु आहे दाइमु आहे त ही ओताकियूं दाइमु ऐं क़ाइमु ई रहंदियूं जेसिताणी असांजे ॿाहिराड़ीअ जा जवान ॾिसो न चवंदा आहिनि त असांजो कल्चर असांजी ॿोली हक़ीक़त मां क्लियर चवंदुमि त असांजो कल्चर असांजी ॿोली तक़रीबन ख़ासि करे पढ़े लिखे माण्हूअ विञायो आहे असांजे ॿाहिराड़ीअ में उहो साॻी ॿोली थी ॻाल्हाई वञे चाचा बाबा चाची पुफी अम्मा शहर में पढ़े लिखे जे घर में हली वई आहे पापा डेडी फलाणा वग़ैरह अंकल आंटी बुआ खाला इहा असांजी ॿोली न आहे पोइ ॾोह अचे अदाकारनि ते हीअं बाबा तव्हां पढ़िया लिखिया छा था कयो प्राइवेट स्कूल में पढ़ायो था ॿार जिते सिंधी तालीम प्राइवेट स्कूल में पढ़ाई नथी वञे तव्हां केॾो बि ॾिसो वॾो पढ़ियल लिखियल हुजे प्राइवेट स्कूल में चओ सिंधीअ में हे असांखे लिखी ॾे न लिखी सघंदो वीचारो त बहरहाल ॾाढो ॻाल्हियूं तमामु वॾियूं आहिनि ऐं कचहरी करण जे लाइ वॾो टाइम बि खपे बहरहाल चाचा ख़ुदा बख़्श तुंहिंजी वॾी महिरबानी ऐं सच पुछो त ॾाढी तव्हांजी महिरबानी तव्हां आयो असांजो उतां असांजी दिलि ॾाढी ख़ुशि थी असां सभिनी जा थोरा हितां आहियूं इहा वॾी मोहबत तव्हांजी वॾी मोहबत दोस्तो ही हो चाचो ख़ुदा बख़्श जाफ़री ऐं इन असांखे तमामु असांखे सच पुछो त वॾो मान ॾिनो वॾो कुर्ब ॾिनो ऐं सालनि जूं सिकियूं असांजूं लही वयूं जेके असांजी ॿाहिराड़ी मां ख़ुदि ॿाहिराड़ीअ जो आहियां सिकंदा हुआसीं इहे ई माहौल हूंदा हुआ ॻोठनि में कचहरियूं हूंदियूं खिल भोग इहे ताज अॼु उहे वॾे अरसे खां पोइ ॾिठियूंसीं बहरहाल लिख थोरा नाज़रीन वॾी महिरबानी लिख थोरा लिख एहसान जिए सिंध जिए लतीफ़।